मदीने मुस्तफा नज़रे करम फरमाए, एक दिन हम सब मदीने, बड़े आवाज़ से चो, एक दिन हम सब मदीने। यो हाजी बचल नहीं हिन दफ़े ताइफ़ में सैयदा मोहम्मद इब्राहिम यो जाते महबूब करीम हरणीअ जा ज़ामिन थिया, हथ मथे करे सुभान अल्लाह। काथे ज़बान सां चओ, हरणीअ जा कंहिंजा, कंहिंजो हरणीअ जो ज़ामिन थियो, कंहिंजो ज़ामिन थियो, हरणीअ जो ज़ामिन थियो। मां तो तव्हां खां पुछां, तो कॾहिं पंहिंजे नफ़्स खे बयान न कयो? हरणीअ जेतिरो सॾु करण बि न सिखी सघिया, केॾा कमज़ोर आहियां। तो असांजो हाल काथे वञी गुज़रियो? दुनिया जे गफ़लतुनि में एॾो परे पइजी विया, एॾो परे पइजी विया जो मोटन ॿार थी वियो। जेकॾहिं गोरा लफ़्ज़ न कंदो त माफ़ करे छॾो, केॾा कमज़ोर आहे। हरणी सॾ करे मुंहिंजो मुस्तफा जो ज़ामिन थिए, पोइ छा थो सम्झे थो असां सॾ कयो ज़ामिन कोन थी। हिते हिकिड़ो लफ़्ज़ ठही आयो आहे, चवां या थकियल वारी सुभान अल्लाह वेड़े थी सघे या जो दिल सां सुभान अल्लाह करे उनखे बि इहा ज़ियारत कराए। हेॾे ॿुध ॼाण के बद वक़्त चवंदा हुआ न साईं नबी साईं इमाम हुसैन जी करबला ॻोल्हा में त मदद ई कान कई साईं। मां तो तव्हां खां पुछां, ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर करे तव्हां फ़ैसिलो कयो, जेकॾहिं हरणीअ जा सॾ ॿुधी सघे थो त इमाम हुसैन पाक जा सॾ कोन ॿुधे? अलाए थकिजी पियो आहे, ईअं न अञा वधे आवाज़, दिल सां दावा कर त कम थी वञे। हरणीअ जा सॾ करे उनजो वञी ज़ामिन थिए, काथे बि साबित न आहे त हुसैन पाक सॾियो हुजे ऐं नबी सही न आयो हुजे। नबी सही त फरमाए त हुसैन जो जिस्म मुंहिंजो जिस्म, हुसैन जो खून मुंहिंजो खून आहे, हुसैन जी ज़बान मुंहिंजी ज़बान आहे, हुसैन जो हथ मुंहिंजो हथ आहे, ऐं हुसैन पाक जी शहादत मां नबीअ जी शहादत। महबूब करीम कायनात जे सरदार जो गुलाम जंहिंजो नालो हज़रत अमीर उमर आहे। दादी छा नालो आहे? ज़बान सां चओ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे हैदरी। तवज्जो आहे? नारे हैदरी, नारे हैदरी भी घर का निकाह तोड़ी दो। नबी सही फरमाए तो मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। तो नबी के खबर हुई त अली जा दुश्मन पैदा थींदा। हेॾे बोले ने नबी पाक फरमाए तो हुसैन जो जिस्म मुंहिंजो जिस्म, ये जो ज़बान सां चओ। इब्राहिम अलैहिस्सलाम जो बच्चो हज़रत इस्माइल ज़बीउल्लाह, केरु? हज़रत इस्माइल ज़बीउल्लाह हींअर को पाणीअ जी तलब थी बंदड़नि में ॿधल, पाणीअ जी तलब थी बंदड़नि में ॿधल, हींअर को कदम घसाए, कदम हीअं घसाए, हीअं हरण बि शइ आहे, हीअं घसाइण बि शइ आहे। जेके आले इल्म वारा हूंदा उहे इन लफ़्ज़ खे सम्झण जी कोशिशि कनि, उहे हीअं हरण बि शइ आहे ऐं वरी घसाइण, ज़बान सां चओ, उहे घसाइण। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम त हीअं कदम ज़ोर सां हयां ई कोन, उन त रुॻो हीअं कदम घसाया, ज़मीन खे चीरे, जबलनि खे हीअं चीरे पाणी ॿाहिरि निकिरी विया। हथ मथे करे सुभाणे
अलैहिस्सलाम जो वारो आयो सोने इस्माइल नबी वारो अल्लाह ताला फरमा सोना इब्राहिम लौ लाक लमा खलक तो का मां महबूब के पैदा न कया तो तोखे ही पैदा न कया ओ सोना इस्माइल जे करे नवाबा जे महबूब के पैदा न कया तो इस्माइल अलैहिस्सलाम के पैदा न कया ओ जेको असा जे नबी जे करे पैदा थियो वो कदम घसाए पानी बाहर निकली सके तो राजा राजा मकसूदी पानी बाहर निकली सके तो हुसैन जो लाए नबी सही फरमाया हुसैन मिन्नी वाना मिनल ज़बान सजो हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन हुसैन जो जिस्म मुझो जिस्म मां हुसैन मुंह आहे जे करे इब्राहिम अलैहिस्सलाम जो बच्चो जे करे कदम घसाए पानी बाहर निकली सके तो हुसैन पाक उते लता गया हाथारे तेरा कदी भी नारे लड़ करे सुभान अल्लाह हजरत अमीर उमर रसूलुल्लाह के जलील कदर साहब मदीने पाक में खिताब पे करे तकरीर पे निहावत वादी जेका है उहा भी ईरान इराक जे पासे लिया 1500 किलोमीटर मदीने पाक को हणो 1500 किलोमीटर परे हजरत अमीर उमर को चवे त जेडी मला काफरन सारिया ते हमलो पे कयो केते ज़बान साचो सारिया ते हमलो कयो हजरत अमीर उमर को जमा उठी बीठो या सारिया अंजबल वो सारिया जबल जो पासो काफर को ते हमलो को करे यो हजरत अमीर उमर त नबी जो नो करो यो त नबी जो नो करो जे करे हजरत अमीर उमर मदीने में रही निहावत वादी में सारिया की मदद कर सके तो रब के इज्जत जो कसम मुस्तफा मदीने में रही हुसैन की मदद कर सके हजरत अमीर उमर हिकड़े दी तकरीर पे करे हजरत इमाम हुसैन आयो सजरे भले मजमे में जुमे जड़िए थे हजरत उमर फारूक के चई उन मिंबर तो लो उनमल अमीरुल मोमिनीन हो के लो मिंबर दा लतो हजरत इमाम हुसैन मिंबर ते नहीं फार फरमाए है हजरत उमर जो मिंबर है मुझे नाने करते पड़ा मां को दवा को बता हजरत अमीर उमर का दर्द तो गुलाम हो अगर मैं भी हजरत उमर हो पर जरे मुझे मुस्तफा जो दर्द जो नौकर जो और फारूक के आजम बना जाए यह है निस्बत यह है जैसे दुकान कम करे थी वो गलाए यह है जे करे हजरत अमीर उमर की नबीयत सा निस्बत करे थे और एतरो पावर जो हजरत नसारिया की निहावत वादी में मदद करे सके तो हजरत अमीर उमर रजी अल्लाह ताला दर्ज जो नो करा खिदमतगारों का आलम ये है तो सरकार का आलम क्या होगा हजरत अमीर उमर रजी अल्लाह ताला सारिया की मदद करे हजरत इमाम अली मकाम हजरत इमाम हुसैन पाक जो फरमाए रब जे इज्जत जो कसम मां के सॼो ई को नचो जो हजरत इमाम हुसैन कमज़ोर न हो इमाम हुसैन बहादुर इन जे करे त के आशिक जो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन बना हस्त हुसैन हुसैन तू शाह हुआ हुसैन तू बादशाह हुआ हुसैन तू दीन की दीवार हुसैन तू दीना फरमाता सर दाद न दाद दस्त दले दस्त जदी हका के बिना
दवा जाए हाँ जगाना था जो थोरो वधे आवाज़ हेॾे मोड़े रहिया तो असांजे घर में हिकिड़ो लाश ईंदो आहे त सॼो घर थरथरे थी वेंदो ईअं जगाना था जो ईअं थींदो अल्लाह पनाह में रखे उन जगह ते ॿ जनाज़ा हुजनि माण्हू चवंदा सही हे जवान त भलो हो पर यार पुत्र फौत थी वियो त पीउ फौत थी वियो त अमर छॾे विया जवान जी चेल भॼी पई मां तव्हां खां पुछां पिरीअ जा नौकर थोरो लफ़्ज़नि खे सम्झो त साईं हज़रत इमाम हुसैन पाक जे आॾो त 72 टन कुसी आया घणा जगान था जो घणा हाणे मां तव्हां खां पुछां हाणे तव्हां ॿुधायो त हुसैन केॾो बहादुर उन के बावजूद इमाम हुसैन जॾहिं घोड़े ते चढ़ियो तारीख़ गवाह है इमाम हुसैन पाक जी तलवार हिकिड़े पासे तो न हली जॾहिं यज़ीद ते तलवार हलियो त ॿई पासा तलवार हली तवजो आहे उन्हनि यज़ीदुनि खां रड़ियूं निकिरी वञ असां सम्झो से पाणी बंदि कंदासीं तड़पी वेंदा पाणी बंदि कंदासीं मजबूर थी वेंदा पाणी बंदि कंदासीं त असां ॾाढो गोॾा खोलींदा पाणी बंदि कंदासीं असां यज़ीद जी बैत कंदा इमाम हुसैन पाक फरमायो तॾहिं मजबूर उहो थींदो आहे जेको सिर्फ़ बचाए मां त पंहिंजा बच्चा भाइर रसूल जे दीन तो क़ुर्बान करे हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह अन्हु माता के अर्ज़ कयो ताइफ में हरड़ीअ सॾ कया के जॻह न सॾो नबी सही उन जा ज़ामिन थिया या न थिया ॻाल्हायो छो न नबी सही उन जो ज़ामिन पोइ मां तो तव्हां खां पुछां अरमान न आहे तो असांजे हालत हरड़ीअ जेतिरा बि सॾ करणु न सिखी सघिया अल्लाह जो नबी जंहिंजो नालो हज़रत ईसा रूहुल्लाह आहे हज़रत ईसा रूहुल्लाह तो जे मां तकरीर पियो कयां तकरीर कंदे कंदे मां चयुमि असांजो जेको सरदार नबी आहे असांजो आका नबी आहे जेको असांजो अॻवान आहे महबूब करीम जी तारीफ़ पियो कयां त उनजी उम्मत सभिनी खां ईंदी आख़िर में जन्नत में पहिरियों दाख़िल थी तैयार मुझे तकरीर कारियर नाक बुधे बता के बिना बड़े हम जा थके लगे थोड़ा जतान कम नती करे उन कारियर नाक मथे न्यार मुझा मालिक मुखे एतरी हयाती दे जो मां मुस्तफा जो दीदार कयो केंजो दीदार कयो केंजो कारियर नाग कयो मुझा मालिका ईसा अलैहिस्सलाम के दिल तकरीर में खिताब में तारीफ तो करे नबी पाक नबी के सरदार की अटोटाई तो करे उन जो वास्तो नहीं मुखे एतरी हयाती दे मां इन मुस्तफा जो दीदार कया अल्लाह ताला फरमायो त मलाइको तवा शहादत दो मां नबी के सरदार के करे इन कारियर नाग दे 1000 साल उम्र अता करे अरमान आए तो असांजी हालत नाग जेतिरो बि धक सिखी न सघियो नाग जेतिरो बि धक सिखी न सघियो जो मुझे मुस्तफा जो सदको हयाती मिले तो हद की हयाती वञे खसजे नाग की हयाती वञे 1000 साल महबूबन करीमन कायनात के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि मां नबी पाक ते सलात पढ़ंदो आ पर एड़ी सलात पढ़े मोहब्बत वाली
मां अल्लाह जो नबी थो जा अस्मो सलाती आले मोहब्बती व आरिफ जो तुम ते सलात पढ़दो मां उन जी बुधंदो आया उन खे सुञाणींदो आया हथ करे सुभान अल्लाह ओ किरिया जा नौकरो उन कारीगर नाग खे 1000 साल उम्र में घणा साल 550 साल इंतजार कयई ऐं मक्के पाक में गाने तौर में नबी जो इंतजार घणो असो के कलाक त लेट थिए ऐं साईं त 5 बजे चयो 6 थी विया कलाक इंतजार न तो करे तू कुर्बानी दी केडी बेवफाई कारीगर नाग 550 साल इंतजार कयो जेडी मतलब नबी सही आया तो नबी सही उन कारीगर नाग जे करे 3 ॾींहं रही पिया हथ मथे करे सुभान अल्लाह हड़ा दियाड़ा ओ यार कारीगर नाग भी हयाती वठी वई मुस्तफा जो सको मेहरबानी थे हरड़ी ताइफ में सड करे मुझो मुस्तफा उन जो वही जामिन थे तवन तू बाजे बच्चन के खीर पियाया तो मां तो दवा को पूछा हरड़ी जो जामिन थी सके तो दो फनो के जो जामिन छोड़ दी सारी खुदाई सलाम करे अली वो है काबा जिसका एहतराम करे फातिमा वो है जिसका इस्तकबाल नबियों का इमाम करे हसन वो है खुदा जन्नत जिसके नाम करे हुसैन वो है जो सर कटा कर भी तिलावत सरेआम करे अरे मेरे मुस्तफा का घराना वो है जिसकी तारीफ सारा कुरान करे इबादत नाम है तेरी गली में आने जाने